أऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम या अय्युहन्नबिय्यु इन्ना अर्सलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निहि व सिराजम मुनीरा। सदक़ल्लाहुल अज़ीम। अल्लाह तबारक व तआला तव्हां ऐं असां खे जंहिं नबी जो उम्मती बणायो आहे, रब साईं फरमाए थो त उन नबी खे मां मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे दुनिया जे अंदरि मोकिलियो आहे, शाहिद मुबशिर ऐं नज़ीर करे। अल्लाह जे इज़्न सां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ौम ताईं अल्लाह जा पैगाम पहुचाए थो। दुनिया जे अंदरि अल्लाह तबारक व तआला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हिदायत जो नूर करे मोकिलियो आहे। सभ खां पहिरियां जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अञा नबूवत अल्लाह ताला अता न कई, साईं जन ते इबादत जो शौक़ु तमामु घणो हूंदो। इब्राहिमी दीन ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इबादत कंदा हुआ, त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे इबादत जो शौक़ु तमामु घणो हुयो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हज़रत ख़तीजा रज़ी अल्लाह ताला अन्हा कुझु खाइण पीअण जो सामान गॾु करे ॾींदी। पोइ साईं जन घरां निकिरी करे ग़ारे हिरा में वञी करे इबादत कंदा हुआ। तक़रीबन मके पाक खां 3 किलोमीटरनि जे फ़ासिले ते उहा ग़ारे हिरा आहे। साईं जन उतां घरां निकिरी करे उन ग़ारे हिरा में वञी करे इबादत कंदा हुआ। कुझु ॾींहं उते रहंदा हुआ, वरी जॾहिं खाइण पीअण जो सामान ख़तमु थी वेंदो हो त वरी साईं घर मोटींदा, वरी खाइण पीअण जो सामान ॿीहर खणी करे वरी वञी करे ग़ारे हिरा जे अंदरि इबादत कंदा हुआ। हिकु ॾींहुं ईअं ई थियो जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उमिरि मुबारक 40 साल थी, त जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम पहिरीं वही खणी करे रसूल साईं वटि आया ग़ारे हिरा जे अंदरि, ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे चवणु लॻो, हज़रत जिब्राईल इक़रा। हिकिड़े तफ़सीर वारे लिखियो आहे त जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम जे हथ में जन्नत जो रुमाल हुयो, जन्नत जो को कपिड़ो हो, उन कपिड़े ते आयात लिखियलु हुई। उन्ही जे लाइ हज़रत जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमाइनि पिया त इक़रा, यानी ही आयत पढ़ तूं। साईं जन जवाबु ॾिनो, मां न बेक़ारिन, मां त पढ़ियल ई न आहियां, मां छा पढ़ां। त जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे भाकुर पातो, भाकुर पाए करे छॾे ॾिनो। पोइ वरी फरमायूं त इक़रा, त रसूल साईं वरी साॻी जवाबु ॾिनो, मां न बेक़ारिन, मां त पढ़ियल ई न आहियां, छा पढ़ां मां। त वरी ॿियो दफ़ो जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे भाकुर पाए करे वरी छॾे ॾिनो। जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम चवणु लॻो, इक़रा, ही पढ़ो। साईं जन साॻी जवाबु ॾिनो, मां न बेक़ारिन, मां न आहियां पढ़ियल, छा पढ़ां। त टियों दफ़ो जॾहिं जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे भाकुर पाए पोइ छॾे ॾिनो, पर ज़ोरदार भाकुर हुयो। पोइ जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम चयोसीं, इक़रा, ही पढ़ो। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, पोइ मुंहिंजी ज़ुबान ते अल्फाज़ जारी थी पिया आयत जा, इक़रा बिस्मि रब्बिकल्लज़ी ख़लक़ ख़लक़ल इंसान मिन अलक़ इक़रा व रब्बुकल अकरमुल्लज़ी अल्लम बिल क़लम अल्लमल इंसान मा लम यअलम। बस पोइ जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम हलिया विया। त
त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ते जेका कैफ़ियत तारी थी, चूँकि पहिरियों ई दफ़ो फ़रिश्तो आयो, ग़ार जे अंदरि आयो ऐं अची करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे 3 दफ़ा भाकुर पातईं। साईं जन घर मोटी आया हज़रत ख़तीजा रज़ियल्लाहु ताला अन्हा ने ऐं चवणु लॻा ज़म्मिलूनी, मुंहिंजे मथां को कपिड़ो, का चादर, को कंबल रखो, तां त मुंहिंजी हीअ कैफ़ियत यानी जेका आहे उहा ख़तमु थी वञे। सर्दी वारी कैफ़ियत, जीअं बुख़ार जी कैफ़ियत हूंदी आहे, अहिड़ी कैफ़ियत हुई, ख़ौफ़ वारी कैफ़ियत। हज़रत ख़तीजा आलिमा हुई, तौरात जी आलिमा हुई। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे चेहरे अनवर जे अंदरि नबूवत वारियूं अलामतूं ॾिसी करे पोइ अची करे हज़रत ख़तीजा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां निकाह कयो हो। हज़रत ख़तीजा यकीन सां इहो पहिरियां ई मालूम करे चुकी हुई त आख़िर ज़मान नबी जेको आहे उहो मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। चूँकि तौरात जे अंदरि, इंजील जे अंदरि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा जेके अलामात हुआ उहे हज़रत ख़तीजा खे मालूम हुआ। पोइ हज़रत ख़तीजा साइण फरमाए थी पई त पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुझु देरि ताईं सुम्हिया रहिया, आराम फरमायूं। जॾहिं उहा कैफ़ियत ख़तमु थी वई रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां, यानी बुख़ार वारी, जीअं ख़ौफ़ वारी, त पोइ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खां अम्मा साइण अहवाल वरितो त अव्हांखे कहिड़ी तकलीफ़ आहे जो अव्हां एतिरो परेशान आहियो। त जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम जे अचण जो सॼो अहवाल पोइ रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत ख़तीजा खे ॾिनो। फरमाए त बीठा हुआसीं ग़ार जे अंदरि, इबादत पिए कई, अचानक हिकिड़ो माण्हू आयो माण्हू जी सूरत में, पोइ अची करे मूंखे चयईं इक़रा, मां उनखे जवाबु ॾिनो मां न बेकारिन। मूंखे 3 दफ़ा भाकुर पातईं। 3 दफ़े भाकुर पाइण खां बाद में मूंखे जॾहिं छॾियईं त पोइ मुंहिंजी ज़ुबान ते उहे कलमा जारी थी पिया, इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी ख़लक़, ख़लक़ल इंसान मिन अलक़, इक़रा व रब्बुकल अकरमुल लज़ी अल्लम बिल कलम, अल्लमल इंसान मा लम यअलम। पोइ हज़रत ख़तीजा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तसल्ली ॾियणु लॻी त अल्लाह तबारक व ताला तव्हांजे मथे ते ख़त्म नबुवत जो ताज रखियो आहे, इहो जिब्राईल हुयो ऐं अल्लाह तबारक व ताला अव्हांखे कॾहिं बि रुसवा न कंदो, छो त अव्हां सिला रहमी करण वारा आहियो, मिसकीननि खे ताम खाराइण वारा आहियो, मज़लूमनि जी हमदर्दी करण वारा आहियो, रिश्तेदारनि सां अव्हां सही हलो था पिया, पंहिंजनि ऐं परावनि सां अव्हां सही हलो था पिया, अल्लाह ताला अव्हांखे रुसवा न कंदो कॾहिं बि। तंहिंजे करे अल्लाह तबारक व ताला अव्हांखे नबूवत अता कई आहे। पोइ चूंकि हज़रत ख़तीजा घरवारी हुई रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी, पोइ अञा वधीक तसल्ली जे लाइ हज़रत ख़तीजा रज़ी अल्लाह ताला अन्हा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे वठी वई वर्क़ा बिन नौफ़ल ॾे। चूँकि वर्क़ा बिन नौफ़ल उन टाइम ते वॾो आलिम हुयो, तौरात ऐं इंजील जो वॾे में वॾो आलिम वर्क़ा बिन नौफ़ल हो ऐं उहो पोड़ो थी चुको हुयो, एतिरे ताईं जो उनजी नज़र बि ख़तमु थी चुकी हुई। जॾहिं अम्मा साइण हज़रत ख़तीजा रज़ी अल्लाह ताला अन्हा रसूल साईं खे वठी वई वर्क़ा बिन नौफ़ल ॾे। वर्क़ा बिन नौफ़ल चूँकि हज़रत ख़तीजा साइण जो सौटु हुयो ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे जॾहिं उते अम्मा साइण वठी वई त वर्क़ा बिन नौफ़ल खे चयईं तव्हां पंहिंजे भाइटे खां अहवाल वठो। जॾहिं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खां वर्क़ा बिन नौफ़ल अहवाल वरितो त वर्क़ा बिन नौफ़ल रोई करे चयो त काश उन ॾींहुं मां ज़िंदा हुयुमि त मां अव्हांजो साथ ज़रूरु ॾींदुमि, जंहिं ॾींहुं अव्हांखे अव्हांजा मके वारा मके खां हिजरत करण ते मजबूर कंदा। त रसूल साईं फरमायो मके वारा त मूंसां प्यारु कंदा आहिनि, मूंखे कीअं मके वारा मूंखे हिजरत करण ते मजबूर कंदा, मके वारनि जी त मूंसां मुहबत आहे, 40 साल ॾींहुं ऐं राति मां ज़िंदगी गुज़ारी आहे, मके वारा त मूंसां मुहबत करनि था पिया। पोइ वर्क़ा बिन नौफ़ल जवाबु ॾिनो अव्हांखे जेको अल्लाह ताला कलमो अता कयो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, त इहो कलमो जंहिं बि पेश कयो आहे ला इलाहा इल्लल्लाह जो वक़्त जे नबी जी मुखालिफ़त ज़रूरु थी आहे, तंहिंजे करे अव्हांखे बि अल्लाह ताला इहो कलमो अता कयो आहे ला इलाहा इल्लल्लाह। हाणे जॾहिं बि तव्हां पंहिंजी क़ौम जे साम्हूं इहा ॻाल्हि रखंदव त क़ौम तव्हांजी यकीननि जेका न मुखालिफ़त कंदी, तंहिंजे करे जेकॾहिं अल्लाह ताला मूंखे उन वक़्त में ज़िंदगी अता कई त मां ज़रूरु अव्हांजो साथ ॾींदुमि। पर कुझु वक़्त जे लाइ वरी रुकिजी चुकी, एतिरे ताईं जो वर्क़ा बिन नौफ़ल जी वफ़ात थी चुकी हुई। उनखां बाद में कुझु अरसे खां बाद में वरी ॿी वही आई रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे रस्ते सां अचनि पिया, ग़ैबी आवाज़ आयो
साईं जन रिवायत में अचे थो जॾहिं मां मथे ॾिठुमि त साॻी फ़रिश्तो जेको गारे जे अंदरि गारे हिरा जे अंदरि आयो उहो ई फ़रिश्तो आहे आसमान ऐं ज़मीन जे दरमियान में कुर्सी रखी करे वेठो आहे। बसि आवाज़ु ॾिनई पर साईं जन जी कैफ़ियत वरी साॻी ख़ौफ़ ऐं बुख़ार वारी कैफ़ियत जेका सो थी वई त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जल्दी में घर मोटी आया। वरी अची करे अम्मा ख़तीजतुल कुबरा खे साॻी ॻाल्हि कयूं ज़म्मिलूनी फ़ज़म्मिलू त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त पोइ मुंहिंजे मथां का चादर को कपिड़ो को कंबल रखो तां त मुंहिंजी कैफ़ियत ख़तमु थी वञे ज़म्मिलू। पोइ हज़रत ख़तीजा रज़ी अलाह ताला अन्हा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां पोइ उहो कपिड़ो या चादर रखी तां त इहा कैफ़ियत जेका आहे सा वरी ख़तमु थी वई। उन खां बाद में जॾहिं साईं जन अञा बिस्तरे में हुया त अलाह तबारक व ताला वही नाज़ुल फरमाई या अय्युहल मुद्दसिर कुम फ़ानज़िर व रब्बक फ़कब्बिर व सियाबक फ़तहिर वरुज़ फ़ाजुर। आए चादर वारा ऐं कंबल जे वेहण वारा कुम फ़ानज़िर उथी पोइ क़ौम खे ड्रेजार व रब्बक फ़कब्बिर पंहिंजे रब जी वॾाई बयानु कर व सियाबक फ़तहिर पंहिंजे कपिड़नि खे हाणे पाक रख वरुज़ फ़ाजुर। हे जेका क़ौम बुतनि जी पूॼा करे थी पई इन खां रोक त क़ौम बुतनि जी पूॼा जेका आहे सो छॾे ॾे। तक़रीबन 3 सालनि खां बाद में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां वही आई त वकुल इन्नी अन नज़ीर मुबीन क़ौम खे ड्रेजार क़ौम खे तबलीग शुरू कर वानज़िर अशीरत कल अक़रबीन सभ खां पहिरियों त तव्हां पंहिंजे क़रीबी रिश्तेदारनि खे अल्लाह रब्बुल आलमीन जो ख़ौफ़ ॾियारियो ऐं क़रीबी रिश्तेदार जेके अव्हांजा अबू लहब वारा उतबे ऐं शैबे वारा बुतनि जी पूॼा में आहिनि इन्हनि खे इन खां रोकियो। त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम अरबनि जो चूंकि दुस्तूर हुयो त पंहिंजी ॻाल्हि क़ौम जे साम्हूं रखण जे लाइ उन्हनि खे दावत कंदा हुआ। पोइ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हज़रत अली साईं खे मोकिलियो तूं वञी करे मके जे सरदारनि खे दावत ॾेई आहे मके जे सरदारनि खे दावत ॾे तां तुम्हें मुंहिंजे घर जे अंदरि अचनि पोइ मां उन्हनि खे मानी खारायां मानी खाराइण खां बाद में पंहिंजी ॻाल्हि उन्हनि जे साम्हूं रखां। त हज़रत अली साईं मके जे काफ़रनि जे सरदार जेके मुशरिकनि जा सरदार आहे उन्हनि खे दावत कई। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर में आया तक़रीबन 40 सरदार हा पहिरें ॾींहं जे अंदरि। जॾहिं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि खे दावत खाराइण खां बाद में जॾहिं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तौहीद जी ॻाल्हि कई त सभ खां पहिरियों अबू लहब शोर कयो एॾो वॾो शोर कयईं काफ़रनि जे सरदारनि जे साम्हूं जो रसूल साईं खे पंहिंजे मक़सद जी ॻाल्हि बयानु करणु न ॾिनई हलिया विया सभु उथी करे। ॿिए ॾींहुं वरी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿीहर दावत जो इंतज़ाम कयो त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि सरदारनि जे साम्हूं दावत खाराइण खां बाद में पोइ तौहीद जी ॻाल्हि रखी त अल्लाह जी पूॼा कजे अल्लाह मूंखे नबी करे मोकिलियो आहे हीअ जेका बुतनि जी पूॼा कयो था पिया इन्हनि जे हथ जे अंदरि कुझु बि न आहे तव्हां जेकॾहिं इन्हनि जी इबादत कंदव त तव्हांखे कुझु नफ़ो न मिलंदो जेकॾहिं इन्हनि बुतनि जी पूॼा कंदव न कंदव त तव्हांखे कुझु नुक़सानु न ॾींदा। तंहिंजे करे अल्लाह जंहिं तव्हां असांखे पैदा कयो आहे तव्हां असांखे खाराए थो सिहत ॾिनई जवानी ॾिनई जंहिं ख़ुदा मूंखे नबूअत अता कई आहे सभु गॾिजी सॼी उनजी इबादत कयूं। त वरी बि साॻी काफ़रनि जा जेके सरदार वेठा साॻी कावड़िया करे हलिया विया। पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चाचे हज़रत अबू तालिब वटि आया। अबू तालिब ॾे अची करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चाचो अबू तालिब उन वक़्त में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो सख़्तु ख़्यालु कंदो हुयो त हुनजो ईमान न आंदो आहे पर पोइ बि सख़्तु ख़्यालु कंदो हुयो। सख़्तु ख़्यालु करण जे बावजूदि कंहिं काफ़र खे ज़रूरत न हूंदी त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे साम्हूं थी सघे। अबू तालिब जी ईअं हिफ़ाज़त जे करे हिकु दफ़ो दांह खणी आया अबू तालिब ॾे वरी ॿीहर दांह खणी आया अबू तालिब नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ॾे आयो चए थी तुंहिंजी क़ौम जा माण्हू जेको आहे सो मूं ॾे अचनि था पिया या चवनि था त असांजे बुतनि जी मुखालिफ़त करे थो पियो। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो चाचा मां अव्हांखे हिकिड़ी अहिड़ी ॻाल्हि ॿुधायां थो जेकॾहिं इहे सरदार उहो कलमो चवनि इहे अरब ऐं अजम जेका न उन्हनि जे ताबे थी वेंदा। त अबू तालिब पुछा करणु फरमाई त कहिड़ो कलमो आहे उहो। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। इहे जेकॾहिं मुशरिकनि जा सरदार कलमो पढ़ी करे मुस्लमान थींदा त अरब ऐं अजम जा जेके बि माण्हू आहिनि समूरा जा समूरा उन्हनि जे ताबे थी वेंदा। पर उन्हनि जे नसीब में उन्हनि जे मुक़दर में सरदार जे मुक़दम में का इहा हुई ई न त को असां कलमो पढ़ी करे मुस्लमान थियूं। आख़िर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम दावत तबलीग जो कमु शुरू कयो। दावत तबलीग कंदे कंदे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सख़्तु तकलीफ़ां पहुचायूं इन्हनि मुशरिकनि। रिवायत में अचे थो पियो हज़रत अब्दुल्ला बिन अमर बिन आस रिवायत करे थो पियो त रसूल साईं हिकु दफ़े मके पाक में बैतुल्लाह जे मताफ़ में निमाज़ पढ़ी रहिया हुआ त हिकिड़ो मुशरिकनि जो बदबख़्त उक़बा बिन अबी मुईत
आयो ऐं पंहिंजी चादर लाहे करे उन चादर जो रसो ठाहे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻिची में विझी करे साईं जन खे ज़ोर ॾियणु लॻो। पर साईं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आराम ऐं इत्मीनान सां पंहिंजे सजदे में रहिया। एतिरे में सिद्दीक़ अकबर अची वियो। सिद्दीक़ अकबर ॾिठो त बेईमान बदबख़्त इंसान रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तकलीफ़ ॾेई रहियो आहे, त अची करे जेको आहे सो उन्हनि खे धिका ॾियणु शुरू थियो ऐं चवणु लॻो अतक़्तुलून रजुलन अन यक़ूल रब्बी अल्लाह, अहिड़े माण्हू सां तव्हां विढ़ो था पिया, अहिड़े माण्हू खे तव्हां मारण जी कोशिशि कयो था पिया जेको चवे थो त मुंहिंजो रब अलाह आहे। वक़्त जाअकुम बिल बय्यिनात, चिटा दलाइल अलाह जी वहदानियत ते खणी करे आयो आहे, तव्हां अहिड़े माण्हू खे जेको आहे सो तकलीफ़ ॾियो था पिया। पोइ उक़बा बिन अबी मुईत छा कयो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छॾे करे सिद्दीक़ अकबर खे वरितऊं। पोइ सिद्दीक़ अकबर खे तमामु घणी तकलीफ़ ॾिनऊं, धक कयूं, एतिरे ताईं जो सिद्दीक़ अकबर जो सॼो मथो खून सां रंगिजी वियो। त दीन जे कमु करण जे करे, तबलीग जे कमु करण जे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे एॾी वॾी तकलीफ़ आई। हिकु दफ़े नबी अलैहिस्सलातु वस्सलाम बैतुल्लाह जे अंदरि मताफ़ में निमाज़ पे पढ़ी त काफ़रनि जा तक़रीबन 7 सरदार जेके आहिनि वॾा वॾा उन वक़्त में बैतुल्लाह जे मताफ़ में वेही करे काचारी करे रहिया। अबू जहल, उते शेबे वारा, रबिया, उक़बा बिन अबी मुईत वारा, इहे सभई वेठा। त अबू जहल चयो भला को अॼु अहिड़ो माण्हू आहे जो मां हींअर बाज़ार मां आयो आहियां त फिलाणे कबीले जे अंदरि उठ ज़िबे कयो अथऊं, उन उठ जी जेका ओजरी पई आहे या खणी अचे, जीअं मोहम्मद सजदो करे तुंहिंजे मथां उछले छॾे। त वरी बि साॻी जेको आहे सो उक़बा बिन अबी मुईत उथियो, चई त इहो कमु मां थो कयां पियो। वियो जल्दी में वञी करे उहा खणी करे आयो ओज, ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सजदे में विया। हज़रत अब्दुल्लाह इब्न मसूद रिवायत करे थो त पोइ उन अची करे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां फिटो करे छॾियो। केर बि ॻाल्हाइण लाइ तयारु न हुयो, छो त सरदार वेठा, केरु थो सरदारनि जे साम्हूं ॻाल्हाए, उन्हनि जी कुवत हुई। एतिरे में वञी करे हज़रत फ़ातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा खे कंहिं माण्हू ॿुधायो त मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां काफ़रनि ईअं कयो आहे। त मां साइण भॼंदी आई, हज़रत फ़ातिमा साइण भॼंदी अची करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं गंध हटाई, साईं जन इत्मीनान सां सजदो करे पोइ मुंहुं मुबारक मथे कयो। हज़रत फ़ातिमा साइण उन्हनि खे ॻाल्हाए पई। जॾहिं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सलाम वरायो, सलाम वराइण खां बाद में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम इन्हनि काफ़रनि खे बददुआ ॾिनी। फरमात अल्लाहुम्मा अलैक बि कुरैश, या अल्लाह हिननि खे तुंहिंजो अज़ाब लाज़िम थी पवे। अलैक बि उतबा व उक़बा बिन अबी मुईत व अबी जेल व शैबा। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्हनि जा नाला खणी करे उन्हनि खे बददुआ अता कई। ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बददुआ जो असरु निकितो जो बदर जे मैदान में इहे सभई सरदार रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथां, सहाबा जी जमात जे हथां जहन्नम में वञी करे पहुता। एतिरे ते त उन्हनि जो लाश खणण जे लाइ बि केरु तयारु न हुयो। अबू जेल, उतबे, शेबे, अबू लहब वारा समूरा जा समूरा जेका सो उन जंग बदर जे मैदान में जेको आहे सो क़तल थी विया। ऐं अबू लहब खे जेको आहे सो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमामु घणा पहिरियों प्यारा हुआ। जॾहिं हज़रत अब्दुल्ला जे घर जे अंदरि अमा आमिना खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत थी त अबू लहब जी बानी सौबिया जे नाले सां उन भॼंदी अची करे अबू लहब खे ॿुधाई त तोखे भाटियो ॼायो आहे जंहिंजो चहिरो नूरानी आहे। त अबू लहब फ़ौरन उन हज़रत सौबिया खे जेको आहे न आज़ादु करे छॾियो। सौबिया खे आज़ादु करे छॾे, इन ख़ुशी जी ख़बर तूं मूंखे ॾिनी आहे। ईअं तफ़सीर सीरत जे किताबनि में लिखियलु आहे। तक़रीबन 200 उठ उन वक़्त में क़ुर्बान कया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत जी ख़ुशी में अबू लहब। पर जॾहिं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम दीन जो कमु शुरू कयो, कोए तूर ते फारान जी चोटियुनि ते चढ़ी करे, सफ़ा जी चोटी ते चढ़ी करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं तबलीग कई, हर हिकु क़बीले जो नालो खणी करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उते उनखे घुरायो ऐं उन्हनि खे अची करे रसूल सां ख़बर ॾिनी, जेकॾहिं मां मोहम्मद तव्हांखे चवां त हिन पहाड़ जे पोयां त कोई अहिड़ो क़ाफ़िलो अचे थो जेको अव्हां जे मथां हमिलो कंदो ऐं उन हमले जे अंदरि तव्हां समूरा जा समूरा ख़तमु थी वेंदो, छा तव्हां मुंहिंजी ॻाल्हि मञण जे लाइ तयारु आहियो या न आहियो? सभिनि चयो साईं असां मञण न बल्कि असां उन जे मुक़ाबले जे लाइ तयारी कंदासीं, छो त अव्हां 40 साल ॾींहं राति असां सां गुज़ारियो आहे, कॾहिं बि अव्हां जी ॻाल्हि ग़लति साबित न थी आहे, त हाणे कीअं ग़लति साबित थींदी? त रसूल साईं फरमायो जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ तव्हांजी कामयाबी इहा आहे त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह चओ त तव्हां दुनिया आख़िरत जी कामयाबी थी वेंदी। पोइ सभ खां पहिरियां शोर थियो। शोर थियण में सभ खां पहिरियां जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पथर हयो अबू लहब हुयो। अबू लहब चवणु लॻो तबल तुंहिंजा हथ हलाक थियनि, छा तूं असांजे लाइ इन वजह जे करे गॾु कयो आहे? त अलाह रब्बुल आलमीन खे गुस्सो आयो, एॾो सख़्तु गुस्सो जो अलाह ताला हिकिड़ी सूरत नाज़िल फरमाई, तब्बत यदा अबी लहबिन व तब, मुंहिंजे मोहम्मद जा हथ छो हलाक थियनि? अबू लहब हथ तुंहिंजा हलाक थियनि, ऐं हलाक थी बि विया अबू लहब जा हथ।
न अबू लहब खे माल कमायो, न मिल्कियत कमाई, न औलाद कमायो, न घर कमायो, कुझु बि उनखे कमु न आयो जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तकलीफ़ ॾिनई। त तव्हां असांजी कामयाबी जो मदार इन ॻाल्हि जे मथां आहे त तव्हां असां सिर्फ़ु ख़ुशी न बल्कि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी कयूं। साईं जन जेके तव्हां असांखे अहकाम ॿुधाया आहिनि, जेके फ़राइज़ तव्हां असांखे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइनि, तव्हां असां उन्हनि जे मथां अमल कयूं। जॾहिं मके जा काफ़र, मके जे मुशरिकनि रसूल साईं खे इज़ायो त साईं जन सोचो त हीअ पथर दिलि आहिनि, हिन खे जहन्नम खां बचाइणु चाहियां थो पर बचनि नथा चाहिनि पिया। मां मोहम्मद हिननि खे तबलीग कया, हीअ जेको आहे सो मुंहिंजी ॻाल्हि मञण जे लाइ तयारु न आहिनि। तक़रीबन 10 नबूवत में 10 साल नबवी गुज़री चुका हुआ त अबू तालिब जी बि वफ़ात थी चुकी, हज़रत ख़तीजा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी बि वफ़ात थी चुकी। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो पोइ बहितर आहे त ताइफ़ जा माण्हुनि जेके मूंखे महसूसु थिए थो त उहे नरम दिलि आहिनि, उहे मुंहिंजी ॻाल्हि मञींदा, उतां जा इलाइक़ा आबाद आहिनि, छो न ओॾे सफ़र करे वञा, उन्हनि खे वञी करे तबलीग कयां त ताइफ़ जे माण्हुनि मां को मुस्लमान थी पवे। त जेकॾहिं ताइफ़ जो हिकिड़ो बि सरदार मुस्लमान थी पियो त पोइ वॾी जमात हिकिड़ी मुस्लमान थी पवंदी। त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम वटि उन वक़्त में गुरबत जे हाल में सवारी कोन हुई, हिकिड़ो ई रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां ग़ुलाम ज़ैद बिन हारिस जे नाले सां आज़ादु कयल ग़ुलाम हो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो, उहो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां गॾिजी करे ताइफ़ जो सफ़र कयूं। जॾहिं ताइफ़ जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सफ़र कयो त ताइफ़ में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पहुचण खां बाद में इहो फ़ैसिलो कयूं त उतां जा जेके सरदार आहिनि 3 वॾा, हिकु त अब्द या लैल बिन अमर, ॿियो आहे उनजो भाउ मसूद, टियों उनजो भाउ आहे हबीब। त इन्हनि टिनी सां वञी करे मुलाक़ात कजे। इन्हनि टिनी सरदारनि मां जेकॾहिं को बि हिकिड़ो मुस्लमान थी पियो त बहितर रहंदो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सभ खां पहिरियों अब्द लैल बिन अमर सां, अब्द या लैल बिन अमर सां जॾहिं मुलाक़ात कई, उन नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी ॻाल्हि न मञी। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी ॻाल्हि त न मञे, रहंदो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तकलीफ़ ॾियणु जेको आहे सो शुरू थी वियो। चवणु लॻो तूं नबी कीअं, जेकॾहिं तूं नबी हुजे हा त अलाह ताला तुंहिंजी अहिड़ी हालत करे हा। नौज़ बिल्ला चवणु लॻो कपिड़ा तुंहिंजा फाटल, पेरनि में जेका जुती तुंहिंजी आहे उहा फाटल आहे, बुख ऐं उञ ते तोखां सवारी कान्हे का, मके खां पैदल हली करे हिते आयो आहीं। जेकॾहिं अलाह ताला तोखे नबी करे हा त पोइ ज़ाहिर आहे तोखे ख़ुशहाली वारी ज़िंदगी गुज़ारे हा तूं, तंहिंजे करे मां तोखे न मञींदुमि। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उनखां मायूस थी पोइ हबीब मसूद नाले सां जेको उन सां जॾहिं मुलाक़ात कई, उन बि इहो ई जवाबु ॾिनो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे, मां तोखे मञां ई नथो त तूं अलाह जो नबी आहीं, जे अलाह जो नबी हुजे हा त तुंहिंजा अहिड़ा हाल न हुजंदा। 3 सां जॾहिं रसूल सां मुलाक़ात कई, उन नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे जवाबु ॾिनो त मां तव्हां सां न ॻाल्हाईंदुमि, छो त जेकॾहिं अव्हां नबी आहियो अलाह जा ऐं अलाह जा रसूल आहियो, अलाह जो पैगाम खणी करे आया आहियो, हाणे जेकॾहिं मां अव्हां सां ॻाल्हायां त पोइ ज़ाहिर आहे अव्हांजी मुखालिफ़त कयां पोइ मुंहिंजी ज़िंदगी तबाह थी वेंदी। नौज़ बिल्ला चवणु लॻो जेकॾहिं तव्हां कूड़ा हो पोइ कूड़े सां मां न ॻाल्हाईंदो आहियां। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम मायूस थिया 3 सरदारनि खां। मायूस थी करे जॾहिं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वापसि आया, ॿिए सरदार सां नबी अलैहिस्सलातु वस्सलाम मुलाक़ात जी कोशिशि कई, पर हिननि खे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम एतिरी ॻाल्हि कई तव्हां नथा वञो पर तव्हां मुंहिंजी ॻाल्हि मशहूरु न कजो, मां कंहिं ॿिए सरदार सां मुलाक़ात कयां थो, पोइ मुमकिन आहे त उहो मुंहिंजे मथां ईमान आणे, उहो अलाह वहदहु ला शरीक जे मथां ईमान आणे। पर हिननि ज़ालिमनि छा कयो त पंहिंजे ताइफ़ जा जेके ॿार हुआ उन्हनि खे घुराए करे नौज़ बिल्ला नबी साईं जे कॾ लॻाए छॾियूं, चयूं त हे चरियो आहे, हे जादूगर आहे, तंहिंजे करे इन जे कॾ ॿार लॻी पिया रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे कॾ जॾहिं ॿार लॻा, ताइफ़ में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे घुमणु न ॾिनो उन्हनि ॿारनि, एतिरो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे मजबूर कयूं, जेका शइ उन्हनि जे हथ में अचे पई खणी करे रसूल साईं खे हणनि पिया, हज़रत ज़ैद बिन हारिस खे हणनि पिया, एतिरे ताईं जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मथो मुबारक मां खून हली करे जुती मुबारक खून सां भरिजी वई। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम वापसि आया, तक़रीबन 3 किलोमीटर ताइफ़ खां जॾहिं रसूल साईं ॿाहिरि निकिरी आया त 3 किलोमीटरनि ते हिकिड़ो बाग़ हुयो, उहो बि बाग़ जेको हुयो उत्बा बिन रबिया जो हुयो ऐं इहो बि ताइफ़ जो सरदार हुयो, उहो बि बाग़ जे अंदरि मौजूदु हो। साईं जन उन बाग़ में वेही रहिया थोरी देरि जे लाइ ऐं उहे ॿार बि मोटी विया त उनखे रहम आयो। उत्बा बिन रबिया जो जेको बाग़ हो, घाटो बाग़ हो, पाणी जा चश्मा हलनि पिया, रसूल साईं थोरी देरि लाइ उते वेही रहिया, जॾहिं वेही रहिया त उनखे रहम अची वियो, उनजी दिलि नरम थी, उहो पाण त न आयो पर उन पंहिंजे जेको आहे सो हिकिड़े ग़ुलाम खे मोकिलियो, तूं हे अंगूर खणी वञी करे इन खे खाराया। उहो अंगूर खणी आयो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम अंगूर बि खाइनि पिया, पोइ वरी नबी अलैहिस्सलातु वस्सलाम अहिड़ी हालत में वरी उनखे तबलीग बि शुरू कयूं, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तबलीग बि कई, बसि उन ग़ुलाम जे मुक़द्दर में ई कोई ईमान लिखियलु हो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी तबलीग जे दौरान साईं जन अंगूर बि खाईंदा वञनि पिया ऐं जेको आहे उनखे तबलीग बि कयूं,
पर उहो नरम दिल थी करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते कलमो पढ़ी करे मुस्लमान थियो। त जॾहिं ताइफ़ जे मैदान में ॿाहिरि निकिरी करे 3 किलोमीटर उत्बा में रबिया जे बाग में रसूल साईं वेठा, हिते नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ॾे फ़रिश्तो आयो, अची करे चवणु लॻो साईं मां फ़रिश्तो आहियां, पर पहाड़नि जो फ़रिश्तो आहियां। हिन पहाड़नि खे अलाह तबारक व ताला मुंहिंजे कब्ज़े ऐं कुदरत में ॾिनो आहे। अलाह ताला मूंखे अव्हां ने मोकिलियो आहे। जेकॾहिं अव्हां चाहियो था त मां हिन ॿिनि पहाड़नि जे दरमियान में जेको ताइफ़ जो शहर आहे इन खे खणी करे जेकॾहिं मां इन्हनि ताइफ़ वारनि जे मथां उछलींदुमि त इन्हनि जो नालो निशान ई न रहंदो, इहे त दुनिया मां ई मिटिजी वेंदा। तंहिंजे करे अव्हां इजाज़त ॾियो त मां जेको आहे सो इन्हनि खे हिकदमि ख़तमु करे छॾियां थो पियो। त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए त ईअं न, जेकॾहिं ताइफ़ वारा मुंहिंजे मथां ईमान नथा आणनि पिया, मुमकिन आहे त इन्हनि जी औलाद मां अलाह तबारक व ताला अहिड़ा माण्हू पैदा करे जेके मूं मुहम्मद जे मथां कलमो पढ़नि। त बहरहाल दीन जी तबलीग कंदे कंदे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे एॾो सख़्तु इज़ायो वियो जो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खां हिकु दफ़े हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा सुवाल कयो, साईं ॾियो हाल उहद ऐं खंदक में जेका अव्हांखे तकलीफ़ पहुती आहे अलाह जे दीन जी तबलीग कंदे कंदे जिहाद कंदे कंदे, छा तव्हांखे इन खां वधीक बि करे तकलीफ़ पहुती आहे? त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, आयशा जेको ताइफ़ वारनि इज़ायो उहो तमामु घणो हुयो। दुआ कयो अलाह तबारक व ताला तव्हां असांखे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैरवी नसीब फरमाए। दुनिया जे अंदरि जेसीं ताईं तव्हां सां ज़िंदा रहूं त अलाह तबारक व ताला रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पैरवी तव्हां असांखे नसीब फरमाए। जॾहिं तव्हां असांजे मथां मौत अचे ज़ुबान ते कलमो हुजे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।